जी अदालत चौकमाड़ी में 20 सालन खां हलंदड़ कब्ज़े वारे प्लाट ते डिग्री होल्डर बुढ़ो रिंद जी दरख़्वास्त ते कब्ज़ो ख़त्म कराए छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम अली रिंद। जी ग़ुलाम अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उबावड़ो लॻ चौकमाड़ी में उबावड़ो जी अदालत जनाब सीनियर सिविल जज जे हुकुम बाद 20 सालनि खां हलंदड़ कब्ज़े वारे प्लाट ते डिग्री होल्डर बुढ़ोरनि जी दरख़्वास्त ते कब्ज़ो ख़त्म करायो वियो आहे। प्लाट ऐं दुकाननि ते कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ सीनियर सिविल जज जी अदालत जो क्लार्क अलादीनो सोलंकी, रेवेन्यू सुपरवाइज़र अब्दुल सत्तार, उबावड़ो पुलिस जी नफ़री मां ASI मंज़ूर अहमद ऐं बमा स्टाफ बमा सिपा पहुची कब्ज़ो ख़ाली कराए छॾियो आहे। उन मौक़े ते दरख़्वास्त गुज़ार बुढ़ोरनि जो चवणु हुयो त मुंहिंजो सिविल केस उबावड़ो जी सीनियर सिविल जज जी अदालत सगोरी में हलंदड़ हुयो, जन केस जो दुरुस्त फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे प्लाट ऐं दुकाननि जो कब्ज़ो ख़ाली कराए मुंहिंजे हवाले करे छॾियो आहे। जी पंगियो जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि पीर बोदलो समन सरकार ऐं पंगियो सिटी जे ॿोॾि मुतासिरनि वाहुर न थियण ख़िलाफ़ शादी स्माल वाह खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सजाद खोसो मूजिबि अमीन उमराणी, पप्पू भील, हनीफ लुंड, रमज़ान ख़ासकेली ऐं ॿियनि जो चवणु हो त 1 महीनो अॻु पुराण नदी खे हथरादू घारो हणी खेनि ॿोड़े बेघर कयो वियो। हुननि चयो त घरनि में पाणी आहे, रोडनि रस्तनि ते वेठा आहियूं, पाणी कढाए माली मदद कई वञे। डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद प्रोफेसर शाहिदा परवीन अबड़ो गवर्नमेंट न्यू अलीगढ़ डिग्री कॉलेज ऐं गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज टंडो आदम जो ओचितो दौरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला भेण मूजिबि हुन क्लासनि जो दौरो करे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खां सवाल कया, लाइब्रेरी स्टाफ रूम जो बि दौरो करे क्लासनि में हाज़िरी समेत ग्राउंड पार्क्स ऐं क्लासनि जी सफ़ाई ते इत्मीनान जो इज़हार कयो। उन मौक़े ते हुन कॉलेज एजुकेशन खाते पारां शागिर्दनि लाइ मोकिलियल 200 बेंचूं, लेबॉर्ट्री, टेबल्स ऐं ॿिए सामान जो मुआइनो कयो। जाम नवाज़ अली वेझो नवाबाद में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में अंजुमन गुलामाने कलंदर वेलफेयर सिंध जे ग्रुप तरफ़ां दुरूद पाक जी महफ़िल मुनक़िद कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नाज़ साईं बख्श राजपर मूजिबि हज़रत शहीद अब्दुल रहीम गरहोड़ी सरकार रहमतुल्लाह अलैह पारां दरगाह सैयद अमीर अली शाह जी आसण डॉक्टर रुस्तम बुलेदी जी औताक में महफ़िल कसरत दुरूद पाक मुनक़िद कई वई, जंहिंमें नवाबाद ऐं आसपास जे इलाइक़नि जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआति तिलावत कलाम पाक सां कई वई। महफ़िल में नात ख़्वानी पिणु कई वई, जॾहिं त 50 लख दुरूद पाक जी इज्तमाही दुआ पिणु घुरी वई, जेका मोहम्मद इब्राहिम हालीपोटो घुरी। सरहाड़ी भरसा ॻोठ जाफ़र ख़ान मक्सी जे रहवासी नौजवान असलम पुट साहिब ख़ान मक्सी पाण मथां रिपीटर जो फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी रज़ा मरी मूजिबि वारसनि पारां खेसि ॻणती जोगी हालत में सरहाड़ी थाणे ते आंदो वियो, जिते पुलिस पारां खेनि मेडिकल लाइ लेटर ॾेई शहदादपुर सिम्स अस्पताल मोकिलियो वियो, जिते नौजवान ज़ख़्मनि जी सिट न सहंदे फ़ौत थी वियो। ॿिए तरफ़ वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुयो। बुहारा वेझो ॻोठ इस्माइल पलीजो में दरगाह नूर शाह खां शहर ताईं मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी में रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद पलीजो मूजिबि रैली जी अॻवानी मौलाना नियाज़ अहमद पलीजो करे रहियो हुयो। रैली में ज़करिया पलीजो, शफ़ी मोहम्मद पलीजो, नज़ीर पलीजो ऐं पलीजा बिरादरी जे वॾे अंग शिरकत कई।